कराची फ्लैट में मुअल हालत में हथ आयल अदाकारा हुमैरा असगर की लाश जो पोस्टमार्टम मुकम्मल वारसन से राब्तो थी वियो। डिफेंस फेज़ 6 में फ्लैट में मुअल हालत में हथ आयल अदाकारा हुमैरा असगर की लाश जो पोस्टमार्टम मुकम्मल कयो वियो आहे। पुलिस मूजिब हुमैरा जो ताल्लुक लाहौर से हो। अदाकारा की लाश मुर्दा खाने मुंतकिल कई वई आहे, जॾहिं त मरहूमा जे वारसनि सां बि राब्तो थी वियो आहे। पुलिस ॿुधायो त औरत 2018 में फ्लैट किराए ते वरितो हो। 2024 खां किरायो न ॾियण ते मालिक केस दाख़िल करे रहियो हो। पुलिस अदालती हुक्म ते फ्लैट खाली करण लाइ पहुती त दरवाज़ो लॉक हो। पुलिस दरवाज़ो भञी अंदर दाख़िल थी त औरत जी लाश मिली। वाक़े खां पोइ अदालती बेल्फ फ्लैट खे सील करे छॾियो, जॾहिं त वाक़े जे मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। पुलिस मूजिब मरहूमा जे मोबाइल फ़ोन जो डेटा भी हासिल कयो वियो आहे। मौत जो असुल सबबु केमिकल एग्ज़ामिनेशन रिपोर्ट अचण खां पोइ साम्हूं ईंदो। पाड़ेसरी जो चवणु आहे त हुमैरा असगर जो बिल्डिंग जे ॿियनि माण्हुनि सां वधीक मिलण न हूंदो हो। यादि रहे त हुमैरा असगर पाकिस्तानी रियलिटी शो तमाशागर जी पहिरीं सीज़न में शिरकत कई हुई।